साईं तमामु वॾी महिरबानी ताज जोए साहब। ऐं हाणे इन पिंडाल मां आख़िरी तबसरो असां शामिलु कंदासीं जेको सन 2022 जे किताब ते असां एवॉर्ड ॾिनो आहे। उहो डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब जन जी लुग़त आहे जेका उन्हनि शेख अयाज़ जी शाइरीअ जी लुग़त जे उनवान सां ठाही। उन ते तबसरे लाइ मां गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोलीअ जे नाले वारे अदीब शाइर असांजे रहनुमा साईं नसीर मिर्ज़ा साहब जन खे तो अचनि ऐं तबसरो पेश कनि। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरीं त स्टेज ते वेठल मौज़ूज़ हस्तियुनि खे ऐं जेके तव्हां सामाईन आहियो इन्हनि खे असांजे माउ पीउ जो सलाम जो तव्हां सब्र सां एतिरे ख़ुश्क मौज़ूअ खे बर्दाश्त कयो पिया। ऐं मुंहिंजा 5-6 मिंट आहिनि, ताज वांगुरु आउं बि करिश में ॾेखारण जी कोशिशि कयां थो छो तमामु अहम मौज़ू आहे जंहिं ते असीं गुफ़्तगू करण ऐं ॿुधण वारा आहियूं। शेख अयाज़ हुन जो हवालो आहे। शेख साहब फरमाए थो त ॿोलीअ में बिहार आउं न अचिणो आहियां। ध्यान सां ॿुधो, शेख साहब चवे थो त ॿोलीअ में बिहार आउं न अचिणो आहियां, हूअं त अकी चार ईंदा न वठण खेॾणा। अयाज़ लुग़त शेख अयाज़ साहब जी शाइरीअ में इस्तेमालु थींदड़ ॾुखियनि लफ़्ज़नि ऐं मुहावरनि जी मानाउनि जो समुंड आहे। सो अॼोकी वेहक में इन ज़ख़ीम लुग़त ऐं समुंड जे महज़ किनारे ते बीही किन लहरुनि जो ई दर्शन आउं अव्हांखे कराए सघंदुसि सिर्फ़ु 6 मिंटनि में। इन समुंड खे नई खेप जे सुञाण मुहक़िक़ ऐं नाम्यारे असांजे स्कॉलर असांजे दोस्त डॉक्टर फयाज़ लतीफ़ निहायत महिनत ऐं जफ़ाकशीअ सां कूज़े अंदरि बंदि करे उन जो सदाई लाइ यादगार हवालो ऐं नालो तजवीज़ कयो आहे शेख अयाज़ जी शाइरीअ जी लुग़त। यादि रखो, अहिड़ो नालो जेको सदियुनि ताईं न फ़क़ति शेख साहब पर ख़ुदि डॉक्टर फयाज़ जे नाले सां बि हवाले तौरु दुहिराइबो रहिबो। लुग़त या लुग़त जो फ़न, उन लफ़्ज़ लुग़त जी छा माना आहे, उन जो वर्जाउ हिते ज़रूरी नाहे जो ही मुंहिंजो को तहक़ीक़ी पेपर न सिर्फ़ु हिन लुग़त जी सरसरी तारीफ़ ते मुश्तमिल आहे। हिते आगाह रहिजे त जंहिं हीअ लुग़त जोड़े रास कई आहे यानी डॉक्टर फयाज़ लतीफ़, जेके वॾो एज़ाज़ त हीअ हासिलु आहे थियो आहे त पाण शेख साहब जे शाइरीअ जो जंहिं रुख़ ऐं पहलूअ ते PhD करे अदब जो पाण डॉक्टर बणिजी चुको, उन ई संदसि PhD जो उनवान आहे शेख अयाज़ जी शाइरीअ में जमालियात। ॾिठो वञे त डॉक्टर फयाज़ लतीफ़ जंहिं शेख साहब जी शाइरी खे ज़हानत ऐं महिनत जे करन फुल में काढ़े लुग़त जो ही अर्क गुलाब निहायत जफ़ाकशीअ सां तयारु कयो आहे। इन खां सवाइ बि हुन जे शेख अयाज़ जे हवाले सां सहिड़ियल किताबनि जा ॿिया बि हवाला आहिनि जिन में नुमाया किताब जो नालो आहे मूंसां मुंहुं जा सुपरी। इन में हुन शेख अयाज़ साहब जे टिड़ियल पखिड़ियल ख़तनि खे गॾु कयो आहे। संदसि मतिब कयल ॿियो किताब आहे शेख अयाज़ जी शाइरीअ जो मुतालियो, जंहिंमें हमसर दौर जे शाइरनि लेखकनि जा शेख साहब बाबति मकालाई मज़मून डॉक्टर फयाज़ सहेड़िया आहिनि। अहम ॻाल्हि हीअ आहे त उन सहेड़ में डॉक्टर फयाज़ जो बि इंतिहाई अहम ऐं जामे मकालो शामिलु आहे जंहिंजो उनवान आहे शेख अयाज़ जे लोकगीतनि जो जमालियाती अभ्यास। हिते छा हर्ज जे शेख साहब जे ख़ासि करे शाइरीअ बाबति जिन हस्तियुनि हुन जे दिफ़ा ऐं वाखाण में हिन वक़्त ताईं सिंधी अदब में घणे में घणो लिखियो आहे, उन्हनि जा नाला बि हिते मिसाल तौर पेश कंदो हलां छो त शेख अयाज़ ते सभ खां अवल हुन खे भिटाई सानी जे क़रीब सम्झंदड़ रशीद भट्टी हो जंहिं अहिड़नि मज़मूननि लिखण जी इब्तिदा कई। उन खां पोइ मोहम्मद इब्राहिम जोए साहब, जनाब मदद अली सिंधी, बाद में ताज जोए, जामी चांड्रे, नसीर मिर्ज़ा, आगा सलीम, डॉक्टर साग सवेजे ऐं दौर हाज़िर में वरी डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो नालो निहायत अहमियत सां वठी सघिजे थो, जंहिं पूरी तयारीअ सां शेख साहब बाबति घणे में घणो लिखियो आहे ऐं कई यादगार किताब पिणु मुरतिब करे चुको आहे। हिते तस्करो छाकाणि त सिर्फ़ु डॉक्टर फयाज़ जे हिन लुग़त जो इन करे ॿुधाईंदो हलां त शाह लतीफ़ साईं जे सवें सवान निगारनि ऐं मुहक़िक़नि मां मूंखे जीअं तहक़ीक़ ऐं अंदाज़े तहरीर ऐं दिलकश नसर सिर्फ़ु डॉक्टर गुरबख्शानी साहब या पोइ डॉक्टर तनवीर अब्बासी साहब जो पसंदि, ईअं शेख अयाज़ साहब जे तख़लीक़ी काइनात खे बयानु कंदड़ जेके हाणे जवान मुहक़िक़ ताज़ो असांजे सिंधी तहक़ीक़ जी दुनिया में आया आहिनि ऐं जिन ॿिनि मुहक़िक़नि जो नसरी असलूब मूंखे बेपनाह पसंदि आहे, उन्हनि मां त हिकिड़ो डॉक्टर इसाक़ समेजो साहब आहे ऐं ॿियो असांजो डॉक्टर फयाज़ लतीफ़। शेख अयाज़ बाबति डॉक्टर फयाज़ जो नसर यादि रखो रवायती ऐं रूटीन तहक़ीक़ जो नसर नाहे, उहो तहक़ीक़ी नसर आहे, उन में उहो तख़लीक़ी नसर आहे ऐं उन में
खुश्की बोरियत न पर दिलकशी दिल फ़रेबी आहे, उहो निसाबी हुजण जे बावजूदि निसाबी नोयत जो कतई न आहे। हिते डॉक्टर फयाज़ जे अहिड़े तख़लीक़ी तहक़ीक़ी नसुर जो नमूनो कुझु नमूनो पेश कंदो थो हलां। उहो लिखे थो, शेख अयाज़ जे सदा हयात फ़िक्र बारिश जहिड़ी ॾात सां असांजा सीना सैराब कया आहिनि। अयाज़ जी शाइरीअ में रूमीअ जो रक़्स आहे, सरवेची जो नज़ारो आहे, ऐं नसर में वरी नग़मगी नरमी आहे। ऐं छा नसर छा नज़्म, हुन जी ॾात निंड आछींदड़ निंड आछींदड़ न निंड खसे ओजागा ॾींदड़ बेचैन कंदड़ आहे। अॻिते डॉक्टर फयाज़ लिखनि था, शेख अयाज़ अहिड़ो सघारो सर्जणहार आहे जंहिं वटि ॿोली तहक़ीक़ करण जो बि ज़बरदस्त ॾांव आहे। हुन जूं सिटूं माइकल एंजलो जे कंहिं पेंटिंग जी आहिनि जिन में रंगनि जी राहत ऐं राहतुनि जा रंग आहिनि। सुभान अल्लाह, हीउ आहे हुन जो तहक़ीक़ी नसरी अंदाज़ असांजे डॉक्टर फयाज़ जो। हिन अयाज़ लुग़त जे नाशिर यानी मौजूदा चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर इसाक़ समेज साहब पंहिंजे नोट में ॼाणायो आहे त कंहिं वक़्तु अथॉरिटी इंतिज़ामिया खे मेंबर जी हैसियत में मूं ई अहिड़ी लुग़त जोड़न जे लाइ सलाह ॾिनी हुई, पर हुस्न इत्तिफ़ाक़ मुंहिंजे इन ख़्वाब खे डॉक्टर फयाज़ साहब साबिया जो रूप ॾिनो आहे। मथां हीअ एज़ाज़ जी ॻाल्हि त हाणे चेयरमैन जी हैसियत में इहा लुग़त मुंहिंजी अयामकारीअ में शाया पई थिए, बल्कि थी चुकी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त डॉक्टर फयाज़ पारां ऐं डॉक्टर इसाक़ समेज साहब पारां कंहिं सभाई घड़ीअ में इहा सोची वई हुई, जंहिं सबबु मुख़्तसिर मुद्दत में इहा न फ़क़ति डॉक्टर फयाज़ साहब हथां पाया तकमील खे पहुती, पर लाइक़ सद एहतराम ॿोलीअ जे माहिर जजनि खां 2022 जे बहितरीन लुग़त जो एवॉर्ड पिणु असांजे डॉक्टर फयाज़ हासिलु कयो। डॉक्टर फयाज़ खे महिनताणे सां गॾोगॾु अजर तौरु तव्हां ॾिठो त पोरीअ में मूर बि ॼण मुयसरु थी वियो, जंहिं डॉक्टर फयाज़ खे आउं ज़ाती तौर ते मुबारकबाद पेश कयां थो। अयाज़ लुग़त जे मुहड़ में जीअं डॉक्टर फयाज़ ऐं डॉक्टर इसाक़ समेज जो ख़्यालु आहे त 20 सदीअ जे शाइरनि में शेख अयाज़ साहब बि अहिड़ो शाइर हो जंहिं हमसरनि जी भेट में वधि लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, ऐं गॾोगॾु नित नयनि तशबीहुनि जी काइनात जोड़ण सां गॾोगॾु क़दीम मुहावरनि खे जिदत सां मफ़हूम ऐं मानाऊं ॾियण में कामयाबु थियो आहे। हिते मुंहिंजी राय कुझु मुख़्तलिफ़ आहे त शेख अयाज़ साहब सां गॾु 20 सदीअ में अयाज़ साहब जे हमसर तौरु पर रवायती रंग जे शाइर मौलवी अहमद मल्लाह बि ख़ुसूसन उनजो ज़िक्र कंदुसि, जंहिं शेख अयाज़ वांगुरु सिंधी ॿोलीअ जा एतिरा त घणा लफ़्ज़ मुतारिफ़ पे कराया जो डॉक्टर नबी बख्श बलो साहब खे चवणो पियो त जेसिताईं मौलवी अहमद मल्लाह शाइरी कंदो रहंदो, गॾोगॾु नवां लफ़्ज़ ऐं मुहावरा घड़ींदो रहंदो, सिंधी ॿोलीअ में लुग़त ठहण जो सिलसिलो बि जारी रहंदो। बहरहाल मंझंदि मुराद त जदीद हम असर वॾनि शाइरनि में नियाज़ हमायूनी, शमशेर लहदरी, तनवीर अब्बासी, उस्ताद बुखारी, इमदाद हुसैनी जे मुक़ाबले में वाहिद शेख अयाज़ साहब हुआ जंहिंजी शाइरी जी सिंधी लुग़त गूनागून नज़र अचे थी। ख़ासि तरह सां जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त लुग़त जो त शाह लतीफ़ साईं खां कत नज़र लाड़ उतर थर कोहिस्तान ऐं काचे सां गॾु फ़ारसीअ जा लफ़्ज़ बि जेतिरा असांजे शेख अयाज़ साहब पंहिंजे शेर मालहान में पोयां आहिनि, कंहिं बि ॿिए सिंधी शाइर वटि एतिरा लफ़्ज़ नज़र नथा अचनि। यादि रहे त उन्हनि शाइरनि जे मुक़ाबले में शेख अयाज़ सिंध जे उन्हनि सभिनी तबई भाङुनि जा सैर सफ़र बि कया हुआ ऐं डायरियुनि में उतां जे लफ़्ज़नि ऐं मुहावरनि खे मानाऊं ऐं मफ़हूम बि ॾिना, ऐं गॾोगॾु उन्हनि खे पंहिंजे शेर शब्दावलीअ में उन ज़ख़ीरे खे इस्तेमालु कंदो रहियो, जंहिं लाइ पाण हिन बैत में अहिड़ो इज़हार बि कयो अथनि। हू चवनि था, जीअं ही मोतियुनि पूछ तीअं ई मुंहिंजी शाइरी, राति बि उन जी लोच ॾींहुं बि उन जे ॾाह में। हाणे इख़्तिसार सां शेख अयाज़ लुग़त जे लफ़्ज़नि ऐं डॉक्टर फयाज़ पारां ॾिनल मफ़हूमनि मां बि थोरो लुत्फ़ अंदोज़ जल्दी में थींदा था हलूं। किताब जे अंदरि डॉक्टर इसाक़ समेज साहब जिन दुरुस्त लिखियो आहे त शेख अयाज़ साहब हज़ारे गुमनाम ऐं गुम थियण लाइ तयारु लफ़्ज़नि खे नए रंग ढंग सां शेर माला में पोइ ॾियणु उन्हनि खे बचाए वरितो आहे। न फ़क़ति बचाए वरितो आहे पर उनखे नई ऐं अलामती मानाउनि जो बि पोश पहिराए छॾियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त वधि में वधि ऐं हर ज़बरदस्त तख़लीकार शाइर वांगुरु शेख अयाज़ बि ईअं ई कयो आहे। मिसाल तौर ते उर्दूअ में त बराबरि मिर्ज़ा ग़ालिब, अमीर तक़ी मीर पंहिंजे ज़बानुनि जा लफ़्ज़ ज़बरदस्त महफ़ूज़ कया आहिनि, पर उन्हनि शाइरनि में मरसीअ जो अज़ीम शाइर मीर अनीस केर सॾाए हुन पंहिंजे शाइराणी ॿोलीअ ते फ़ख़्रु कंदे ग़ुरूर मंझां पंहिंजे लाइ ई लिखियो आहे त गुलदस्ते मानी को नए रंग से बांधूं, गुलदस्ते मानी को नए रंग से बांधूं, एक फूल का मज़मू हो तो 100 रंग से बांधूं। ऐं पंहिंजे कलम जे जलवे ऐं तजले लाइ फ़ख़्रिया चवे थो त एक बिजली थी मगर लाख जगह गिरती थी,
ऐं आख़िरी 2 पैराग्राफ्स आहिनि। यादि करियो हिंदुस्तान जो जेको क़ौमी तरानो टैगोर लिखियो हो, उन में हुन हिकु तरकीब मुहावरो बि इस्तेमालु कयो हो, जन गन मन। माना ही तरानो हिंदुस्तान में रहंदड़ हर जातीअ जे दिलि जो आवाज़ु आहे, यानी उहो ॼणे ॼणे जो पंहिंजो आहे। शेख साहब इहा तरकीब इस्तेमालु कई हुई ऐं पंहिंजे कविता में चयो त मुंहिंजी कविता जाप जुगन जा, अणगातल आलाप जुगन जा, शाल धुआ मां पाप जुगन जा, जनगन मन जा, जनगन मन जा। या जेको अयाज़ साहब जो तवील नज़्म आहे जंहिंजो उनवान आहे मूंखां गीत ॻिनी सघंदे तूं, उन में हैरत अंगेज़ तौर ते शेख अयाज़ ॿोलीअ जो इस्तेमालु कयो आहे। उन में शेख साहब हरामी उचार सां इहो लफ़्ज़ हिकु सिट में समायो आहे। गौर तलब ॻाल्हि आहे त उन सिट में हुन हरामी लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, पर यादि रखो त उहो हरामी गार या ग़लति मफ़हूम या सूरत ख़तीअ में बिल्कुलु न आहे, पर उहो हर आमी ऐन अल्फ़ जे उचार सां लिखियो वियो आहे। संदसि उहा सरबस्ती सिट आहे, हीउ गीत उञायल आज़ादीअ जा ऐं बाहुनि बल आज़ादीअ जा, जो कहिड़े कोट ग़ुलामीअ जा, हीउ गीत उन हर आमीअ जा। माना ही गीत जनगन मन जा आहिनि, हर माण्हूअ जा आहिनि ऐं हर सिंध जे हर बनी बशर जा आहिनि। या मिसाल तौरु शेख साहब जे इन साॻे नज़्म में तजनीस हरफ़ीअ में चयो अथनि, ही गीत उञायल मोरनि जा, रेतीअ ते कंठ कठोरनि जा। ज़ाहिर आहे त कंठ कठोरनि वारो मुरकब लफ़्ज़ यकदमी असां मां कंहिंजे बि सम्झ में अचण वारो न आहे। असांजे शाइरनि खे त छॾियो, ख़ुदि असांखे ई उहो लफ़्ज़ सम्झ में नथो अचे, ईंदड़ नस्ल खे उहो कीअं सम्झ में ईंदो। सो फयाज़ आईंदा नस्लनि लाइ इन ॾिस में आसानियूं पैदा करे ॾिनियूं आहिनि हिन लफ़्ज़ खां क़तई नज़र। यादि रहे त डॉक्टर फयाज़ साहब खां अॻु में 20वीं सदीअ में क्लासिकल शाइरनि जे हवाले सां अहिड़ियुनि लुग़तुनि ठाहिण जो रवाजु सभ खां अवल शमसुलमा मिर्ज़ा कलीच बेग राइज कयो। शाह जे रिसाले जी कुंजी, लुग़ात लतीफ़ी, लुग़ात क़दीमी जहिड़ा ख़ज़ाना असांखे ॾिना ऐं पोइ चैन राय सामी सामी, उन बाद सचल साईं ते शाइरीअ जी लुग़त डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहब, डॉक्टर बदर धामरा तयारु कई। ऐं आख़िरी पैराग्राफ में आहियां। ऐं हाणे दोस्तो आख़िर में नज़र न्याज़ तबरक तौरु डॉक्टर फयाज़ जे हिन लुग़त जे अलिफ़ बे वार अहिड़ा ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ ऐं मुहावरा ॾिसो जेके शेख साहब ख़ुसूसियत सां इस्तेमालु कया आहिनि। मिसाल तौरु अलिफ़ सां शुरू थींदड़ लफ़्ज़ आहे असारा असारा। हाणे कंहिंखे अचे थी लफ़्ज़ असारा असार जी माना, असां मां त कंहिंखे मुश्किल सां अचे थी। ईंदड़ नस्ल खे या नसीब। ऐं फयाज़ उन जे लाइ आसानी कई आहे। उन जो मतिलबु आहे सुञ भींग, शेख साहब इस्तेमालु कयो आहे। नतड़ ते तमाची न गंदरी, गुज़ारा असारा असारा, किंजुर जा किनारा। मिसाल तौरु अयाज़ साहब वटि ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे आ भी। हाणे इन जी बि असांखे कहिड़ी ख़बर त आ भी छा आहे। इहो इन जो मतिलबु आहे आ भी जी असांखे फयाज़ साईं माना लिखी ॾिनी आहे त ॻभ जी मौसम, जवान थियणु, फुलारजण जी मौसम। शेख साहब उनखे इस्तेमालु कयो आहे पंहिंजे शेर में, जेको फयाज़ लफ़्ज़ माना ॾेई असांखे शेर बि ॿुधाए पियो। चवे पियो त आभीअ में आड़ांगियो ढेला, वाह वुजन सां वंगियो ढेला, हमर चोजे वेलोड़ा। अॻिते जेको टियों लफ़्ज़ आहे जेको उन जो मिसाल ॾींदुसि त अयाज़ साहब आढो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। बाबा असांखे आढो जी माना कान थी अचे। असीं कलीच बेग जो औलाद आहियूं, हैदराबाद जा सिंधी आहियूं, अदा मदद अली सिंधी हिते वेठो आहे, असीं सभु पुराणा सिंधी आहियूं, काज़ी ख़ादिम साहब वेठा आहिनि। असांखे पहिरियों दफ़ो मूंखे ख़बर पई त आढो जी माना आहे, फयाज़ असांखे ॿुधाए पियो त पोढ़ो। ऐं उन जो इस्तेमालु ॾिसो शेख साहब कीअं था कनि। चवे थो त दिलि सदा जवान आहे, इश्क कीअं थिए आढो। हाणे सम्झ में अची वियो त आढो माना पोढ़ो, सचो इश्क बुढ़ाना थी विए। या लफ़्ज़ आरण, ही थोरो थोरो असांखे अचे थो। आरण माना जंग अयाज़ वटि इहो हिन रीति इस्तेमालु थियो आहे, अमड़ न आया आरण मां अॼु पुटड़ा। या अंबो हियल गिदरियूं, हसीन लफ़्ज़ ॿुधो, गौर करियो, तव्हांखे केरु कोन ॿुधाईंदो ऐं तव्हीं लुग़त शायदि इहा पढ़ी सघो। असांखे फयाज़ ही लफ़्ज़ ॾिनो आहे अलिफ़ मद आ में, आंबो हियल गिदरियूं माना पकल। ही बि बेहद बेहद टिपिकल लफ़्ज़ आहे ऐं अयाज़ साहब उन खे जमालियात सां भरे इस्तेमालु कयो आहे। असांखे फयाज़ जेको बैत मिसाल में ॾिनो आहे उहो आहे आंबो हियल गिदरियूं गोरियूं तुंहिंजे गज में। आख़िरी पैराग्राफ आहे। ऐं मिसाल तौरु शेख साहब हिकु नओं लफ़्ज़ ईजाद या इख़्तिरा कयो आहे, धर। उनखे धरती सृष्टि जी माना में काफ़ीअ तौर बि हुन इस्तेमालु कयो आहे। लिखियो अथनि माई जर जी जीत हाँ माई धर ते सास। या ते हर्फ़ सां लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथनि तबर। कंहिंखे अचे थी माना तबर जी, फयाज़ असांखे उहा हल करे ॾिनी आहे, जंहिंजी माना डॉक्टर फयाज़ ॼाणाई आहे तबर माना वॾे फर वारी कुहाड़ी। ऐं हाणे हीउ ॾिसो इन मफ़हूम सां इन लफ़्ज़ तबर खे शेख साहब हिन रीति इस्तेमालु कयो आहे, ही तबर तोलाए आहे, विज जीअं थी जाक विज थी जी विज थी, ही तबर तोलाए आहे ऐं विज थी जा खवे। यादि करियो महमूद ग़ज़नवीअ अज़ीम शाइर फ़िरदौसी खे छा चयो हो, ऐं शाइर
तूं शाहनामो लिख, हर सिट ते तोखे आउं अशरफ़ी सोनी अशरफ़ी ॾींदुसि, ऐं आउं यारो महमूद गज़नवी कोन आहियां संदसि, बर अलबत्ता आउं सिंधी ॿोलीअ जे कारून वारे ख़ज़ाने जो मालिक आहियां। इन करे चवां पियो त आउं उन कारून जे ख़ज़ाने मां मूं वटि जेतिरा बि वाखाण वारा लफ़्ज़ आहिनि फयाज़ लतीफ़ ऐं अवां जा घोरियां थो, ऐं वेंदे वेंदे शेख अयाज़ जी हिन बैत खे हुन सां ई हम आवाज़ थी पढ़ां थो। शेख साहिबु बिल्कुलु दुरुस्त फरमायो आहे, मूं खो बा पहिराया ॿ गुण ॿोलीअ खे, मूं पहिराया मूं गहणा, मूं खो बा पाराया ॿ गुण ॿोलीअ खे, ईअं ॿियो केरु चवे ॾोहीड़ा हिन ॾेह जा। महिरबानी।